ये फ़कीर अली गौहर वटि असां वेठा आहियूं ऐं फ़कीर जेको आहे सो तौहीद ॻाईंदो अवां ॿुधंदा। हा साईं फ़कीर साईं। मिट मिट पियो वा धार खणी मिट मिट लॻो पियो वा कणी मिट मिट सां गॾु तूं अल्लाह पाक कणी अल्लाह पाक कणी अल्लाह पाक कणी केॾो तरब करीम वा केॾो तरब रहीम वा करीम वा केॾो तरब रहीम वा भाव भाव खां लॻो पियो वा कणी भाव भाव खां लॻो पियो वा जुदा कणी भाव भाव सां गॾु तूं अल्लाह पाक कणी अल्लाह पाक कणी अल्लाह पाक कणी केॾो तरब करीम वा केॾो तरब रहीम वा केॾो तरब करीम वा केॾो तरब रहीम वा अली गोहर फ़कीर तो चवई अली गोहर फ़कीर तो चवई रहमत आलमीन हुक्म कयो शैतान तड़ाईंदो वा अल्लाह पाक तठाईंदो वा अल्लाह पाक तठाईंदो वा अल्लाह पाक तठाईंदो वा केॾो तरब करीम वा पूरो थियो। वाह साईं वाह वाह साईं वाह 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 वाह। ॾियूं था तव्हांखे ॿियो बि वंडो न मां बि चवांसि थो ॾे हुए सार कोन था हलनि एतिरी हुनखे ॿी चांहि चऊं।